هادي له وأشهد أن لا إله إلا الله وأن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم يا أيها الذين آمنوا توبوا إلى الله توبة نصوحا عسى ربكم أن يكفر عنكم سيئاتكم ويدخلكم جنات تجري من تحتها الأنهار اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي संजा बेहद साहब सां जमाली सिंह के तव्हांखे हफ़्ते जे हिकिड़े मुबारक बरकत वारे ॾींहुं जुमतुल मुबारक आहे ऐं वरी उन ॾींहं जे बि इब्तिदाई लम्हात छो जो हीअ ख़ुतबे जी जेकियूं इब्तिदाई घड़ियूं आहिनि उहे घड़ियूं आहिनि जिन जूं नबी करीम इस्लाम जन तारीफ़ूं कंदा अल्लाह जे रसूल रहमत ॾियारींदा शौक़ ज़ौक़ ॾियारींदा अल्लाह जे एहसान जमाल इस्म के वाक़े पंहिंजे घर में ये मुबारक कलिमात लम्हात में हाज़िर थियण जी तौफ़ीक़ बख़्शी आहे हाणे माले साईं खां मज़ीद दुआ घुरूं था करीम रब मूंखे तव्हांखे मुंहिंजो तव्हांजो भेण क़बूल बि फ़रमाए वरी हिक ॿिए खे कुझु मक़सद वारियूं ॻाल्हियूं ॾसूं उन जो ॾसणु ॿुधणु ॿुधाइणु सम्झणु सम्झाइणु उन जे मथां माले साईं मूंखे तव्हांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ॻाल्हि सॼी जो बुनियाद इतिहाद बंदो कामयाब उहो ई आहे जंहिंमां अल्लाह राज़ी आहे हकीरा गरीबा फ़क़ीरा मिस्कीना मोहताजा बुखायला बुखाइला सतायला जे अल्लाह जे क़ुरान खां पुछूं क़ुरान जी तारीफ़ जे तनाज़े में ॾिसूं जे पाक मोहम्मद करीम इस्लाम जी हदीसनि खे साम्हूं रखी करे गौर ऐं वीचार कयूं हर सदी में उहे ई माण्हू कामयाब थिया जिन मां अल्लाह राज़ी हो छो त अल्लाह रब्बुल आलमीन अहकमुल हाकिमीन बादशाह जो बादशाह कुझु परवरदिगार जिन मंदिर मां परची कंदो आहे अल्लाह से उनखे जहिड़े बि पंहिंजो साथ नसीब कंदो आहे मरण महिल बि अल्लाह उनखे साथ नसीब कंदो आहे क़बर में क़यामत में सिंधी में चवंदा जिन जो रब दिल जो सभु सॼे दीन जो ज़ोर इन ते आहे पंहिंजे रब खे राज़ी नमाज़ूं बिने जे रोज़ा बिने जे ज़िकिर बिने जे जेको कुझु बंदो अकल ईमान वारो करे थो इन ई हिकिड़े कम लाइ इशार अल्लाह राज़ी थी वञे क़ुरान जो वरिदवान मिनल्लाहि अकबर अल्लाह जो रज़ामत को सभिनी खज़ाननि में वॾो खज़ानो सभिनी दौलतनि में वॾे में वॾी दौलत आहे बल्कि अल्लाह जो रज़ामत उहा दौलत आहे पर में हिते जूं नेमतूं त छा जन्नत जी नेमत में इन नेमत जो इन दौलत जो मुक़ाबिलो करे कोन सघूं हदीस किताब से मुस्लिम में किताब ईमान में बाब इहलाल रिज़वान एवं सब हदीस आंदी पाण करीम इस्लाम फरमाया जॾहिं अल्लाह ताला जन्नतनि खे जन्नत में मोकिलींदो अहिड़ी सुहिणी जन्नतनि जी ज़िंदगी जो ईअं सम्झो पाण फरमाए जेकॾहिं जन्नत में मरण मुमकिन हुजे हा न जन्नती ख़ुशी में मरी वञे अहिड़ी सुहिणी ज़िंदगी सोन जे घर में रहनि पिया चांदी जे घर में रहनि पिया हीरनि जे घर में रहनि पिया शराब जूं नहरूं वहनि पियूं पाक पाणी जूं नहरूं वहनि पियूं माखी जूं नहरूं वहनि पियूं खीर जूं नहरूं वहनि पियूं वण वण जे साम्हूं अदब एहतराम सां झुकिया पिया ओ बल्कि पाक मोहम्मद करीम इस्लाम फरमायो रब वरना फीहा माला ऐन रअत अल्लाह जन्नत एड़ी ठाही आ एड़ी बेहतरीन जन्नत आ
दुनिया जी के अख कदे एड़ी काशे ॾिठी कान भला उज़ुन समेत वॾियूं ॻाल्हियूं बंदा ॿुधनि था हिक ॿिए खे ॿुधाइनि था पर पाक मोहम्मद करीम सलाम फरमायो रब ताला फरमाए तुम जन्नत एड़ी त बंदे ले जोड़ी या बंदे एड़ियूं ॻाल्हियूं कोन ॿुधियूं जन्नत आहे कहिड़ी न कॾहिं अहिड़ो ॾिठो हूंदई न कॾहिं अहिड़ो ॿुधो हूंदई बल्कि पान करीम ने फरमायो कि कॾहिं के बंदे जे वहम गुमान में बि अहिड़ा ख्याल कोन आया हूंदा जन्नत एॾी आला आहे सोचो न कहिड़ी कि सोचे बि कोन था सघूं तंहिं पंहिंजे अकल ऐं ज़हन खे इल्म खे खपाए पहुचण जी कोशिश कयो न उहो इंसाफ़ जी ॻाल्हि इहा आहे तव्हां पोइ कोन था पहुची सघो एॾी असीम जाइ पर बात मोहम्मद करीम सलाम फरमायो हिकु अहिड़ो ॾींहुं ईंदो अल्लाह ताला अहले जन्नत सां इन पुरबका पुरतसीर बारोनक माहौल में पुरसुकून फिज़ा में रहण वारा जन्नती अल्लाह से हिकिड़े ॾींहुं जन्नत में पुछा कंदो अला ऊतीकुम अफ़ज़ल मिन हाज़ा जन्नती हो तव्हांखे हिकिड़ी अहिड़ी नेमत ॾियां जेका हिन जन्नत खां बि भली आहे हुन जन्नत में केरु हूंदा नबी सिद्दीक़ शहीद औलिया अल्लाह वारा इल्म वारा ईमान वारा ये समझो खलकत में खूबियूं जिन में भरियूं पियूं उहे जन्नत में हूंदा पाण करीम सलाम फरमायो जॾहिं इहो न अल्लाह जो ऐलान कंदा जन्नती हैरानगी में चवंदा मौला छा भला अहिड़ी बि का नेमत आहे जेका हिन जन्नत जे नेमतनि खां वॾी नेमत हुजे रसूल फरमाईंदो हा हिकिड़ी नेमत आहे उहा मौला कहिड़ी आहे रसूल फरमाईंदो हिल लकुम रिदवानी अॼु खां पोइ आऊं तव्हां मां राज़ी आहियां ऐं अहिड़ो त राज़ी आहियां फला अस्खत अलैकुम अबदा हाणे तव्हां खां कॾहिं नाराज़ी कोन थींदसि ही जेका मुंहिंजी नेमत तव्हांखे अॼु ॾियां थो न इन नेमत जो दुनिया त छा इन नेमत जहिड़ी का नेमत जन्नत में बि कान्हे का असांजे दीन असांखे ॾिसो जिम्मा अल्लाह राज़ी ख़मशा जो ग़ुलाम अल्लाह राज़ी आहे अॼु ते दुनिया तस्करा थी थिए रूम जो ग़ुलाम सुहेब रूमी आहे त छा पर यकीन ॼाणियो जिन हालत ईमान में इन माण्हुनि खे ॾिठो मोमिन थींदो आहे चई इहे बि जन्नती आहे फारस मां विकामतो जेको ग़ुलाम आयो सलमान फारस आहे त सादरो पर फरमी हालत ईमान में जिन रुगो इन सलमान खे ॾिठो न उहे बि जन्नती छो अल्लाह राज़ी आहे हे ॻाल्हि मूंखे वाक़ई नसीब थियूं अदा ओ भाऊ यकीन ॼाण जिथे वक़्त लॻाई जिथे टेप लॻाई जिथे पैसो लॻाई खज़ाना ख़र्च करे जॾहिं तवानायूं सर्फ करे जॾहिं मनसब मक़ाम वॾे खां वॾा माणी पर ॿुध आख़िर हिकिड़ी शइ हिकिड़ो वक़्तु ईंदो सभु तोमां बेवसील आहे बेफ़ाइदा बणजी ॾींदा केॾो बि कर कंहिं लाइ केॾो बि निभा कंहिंसां केॾी बि मोहबत ॾे कंहिंखे पर ॿुध हिकिड़ी घड़ी अहिड़ी ईंदी पंहिंजा परे थी वेंदा ज़मींदार केॾो बि सुम्हे कलर जे नंढड़े खंड में वॾो नालो वॾा हेॾी सारी हुनजी पंचायत सुञाणप पर क़बर में सुम्हे अकेलो पियो सभु इंसान साॼे क़ाबिल ॾिसंदो न हीला वसीला ज़रिया सभु टुटड़ा आमिया जिन अल्लाह के राज़ी कयो न फरमाए ला इकराह फिद्दीन कद तबय्यन रुश्द मिनल गय्य फमन यकफुर बित्तागूत व युमिन बिल्लाहि फक़द इस्तमसक बिल उर्वतिल वुस्का ला इंफिसाम लहा जिन अल्लाह जे दीन ते हली न रब जो रज़ामंदो माणियो इन्हनि उहो सहारो हासिल कयो आहे जो टुटणो ई कोन्हे वॾे में वॾी सादत तिन माण्हू जिन अल्लाह राज़ी कयो हिन मजलिस में पाण ॿिए खे इहो ॾिसणु अचूं था तदा ओ भाउ अचो त आऊं बि तव्हां इहा वाट वठो पंहिंजे रब खे राज़ी कयो पर हाणे इहा वाट अमल बि कंदा रहूं नेकियूं बि कंदा रहूं कुझु बि कयूं पर वरी बि असांजा गुनाह इन राह में रुकावट बणिजो आहे कंहिं न कंहिं जाते वञूं था को गुनाह जो कमु कयूं का ग़लती कयो वियो को ग़फ़लत वारो कमु कयो वियो वरी बि न दौलत कमायो थियो शैतान चाहे इब्न शैतान अलिल इंसान यादुहु मुबीन रब फरमाए तव्हांजो वॾो वासे दुश्मन तो फतखिज़ुहु अदुवा बिला वजह तव्हां ज़मीन ते पे दुश्मन ॻोल्हियो अल्लाह तो फरमाए ऐं रब तो तव्हांखे जा दुश्मन सम्झो शैतान खे हुनजी पूरी पूरी कोशिश आहे त तव्हांजा तालुकात अल्लाह सां ख़राब रहे रब तव्हां राज़ी न रहे
तो केड़ी कोशिश कंदो तवा का गलती को गुनाह कराइंदो ता ते ताल्लुक तहां रब सां खराब हो अल्लाह तहां का बजाय राजी थियण जे नाराज़ थी पए जॾहिं अल्लाह जिन खां नाराज़ थियो त बाक़ी बचो छा तो शैतान छा करदो गुनाह कराइंदो पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूसा आवाज़ा पूरी इंसानियत सां उम्मत सां खैर खाई करे वरी असां के कुछ कम दसिया अमल कयो नेकी कयो अस्कार में इबादत में खैर में तबलीग में तिलावत में सदके में नेकी जो कम में लगा रहो पर कुछ वरी एड़ा कम कयो उन जो फायदो खपंदो छा फायदो यो तव्हां हल्की फुल्की गलती थींदी न उन्हनि अमलनि जे सदके अल्लाह तव्हां जो ये गलतियूं माफ़ कंदो अमल कयो पर अमलनि में कुछ अहिड़ा कम बि कयो जेके तव्हांजी गलतियुनि खे ख़त्म कनि सुबुह तव्हां खां गलती थी पर हिन अमल जे सदके धोपी कंदी शाम तव्हां खां गलती थी पर जे तव्हां ही नेकी कंदो उहा गलती तव्हांजी माफ़ थी नबी जी इन अमलनि जी वॾी कतार ही बि कमु कयो ही बि कमु कयो ही बि कमु कयो फायदो छा थींदो हिन सां तव्हांजा गुनाह माफ़ थींदा जेके न ग़लतियूं जेके गुनाह अल्लाह तव्हांजे विच में रुकावट बण वियो अल्लाह जे रज़ामंदे माण्हुनि में जेके रुकावट बण वियो पर फरमायो ही कमु कंदा वञो उहो गुनाह अल्लाह माफ़ कंदो उन नेकिर मथां चंद ॾींदो इन मौक़े खे गनीमत ॼाणींदे इंशाअल्लाह मां तव्हांजे साम्हूं ज़िक्र करियां थो अल्लाह जो नालो वठी रब जी मदद सां ज़रूरत ई आहे ऐं तव्हां अॼु खां हिन नेकियूं त सभु नेकियूं आहिनि पर हिन नेकियुनि जा ॿ फ़ाइदा हिकु त आहिनि नेकियूं ॿियो हिन जो फ़ाइदो इहो आहे जेके माण्हू हे नेकियूं कंदा आहिनि हिन नेकियुनि में इहा ताक़त आहे बंदे जा गुनाह धोपी कंदा ग़लतियूं कोताहियूं जेके थींदियूं इंशाअल्लाह उन्हनि खां धोपी साफ़ थी उन में पहिरीं नेकी नबी सी जेका ॾिसी आहे हर वक़्त वुज़ू में रहो वुज़ू ख़त्म थिए न वरी वुज़ू कयो वुज़ू ख़त्म थिए न वरी वुज़ू कयो वुज़ू खे नंढी नेकी न सम्झो नबी ने फरमाया वुज़ू में इहा ताक़त आहे कि वुज़ू तव्हांजे गुनाहनि खे माफ़ कराईंदो हदीस किताब से मुस्लिम में किताब तहारा में बाबू फज़ल वुज़ू में भी हदीस आहे साहबी सगुर फरमाए तो नबी से हिन वुज़ू जो तज़किरो कंदे पाण फरमाए मन तवज़्ज़ा हकदा नबी सी साहब के वुज़ू करे ॾेखारियो पोइ पाण फरमाए जेको तव्हां मन हिन तरह वुज़ू कंदो नेकी बि पंहिंजी जाइ ते पर हिन जो गॾो गॾु इहो फ़ाइदो इहो अथव गोफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही मिंट लॻो हिकिड़ो पर नबी बि फरमायो इन वुज़ू में अल्लाह इहा ताक़ती तासीर रखी आहे तव्हां वुज़ू करे पूरो कयो तव्हांजा सगीरा गुनाह सभु माफ़ थी विया बल्कि हिकिड़ी हदीस में त नबी से वॾी वज़ाहत फरमाई हदीस किताब से मुस्लिम में किताब सलाह बाब इस्लाम अमर इब्न अबसा टिकी हदीस आहे हे नबी से असां के वुज़ू जो शौक़ पैदा है नंढो न समझो हिन नेकी खे वॾो समझो जो इहतिमाम कयो हाणे पर में तव्हां जॾहिं वुज़ू कंदा आहियो न तव्हां हिकिड़े साहिब जो सगुरो आयो परे खां पंधु करे अमर बिन अबसा परे खां पंधु करे ही उन दौर जी ॻाल्हि आहे अञा मके में थोरा मुसलमान लिखंदे छुपंदे जी नबी से वटि पहुतो पाण करीमन सां मिलियो नबी ने फरमायो अमर जी अल्लाह जा नबी अमर खुद ॻाल्हियूं त सही थो हे ॻाल्हियूं ॿुध पोइ हिकु हलियो वञे पंहिंजे मुल्क जॾहिं ॿुधी न इस्लाम ग़ालिब थियो आहे अल्लाह असांखे ताक़त ॾिनी आहे पोइ मोटी थिया हा बाक़ी अॼु आयो ई न अॼु तोखे हिकिड़ो कमु ॾसियां थो नबी ने फरमायो पोइ नबी से हुनखे वुज़ू जो तरीक़ो सेखारियो वुज़ू जो इहतिमाम कयो पाण करीम फरमाया वुज़ू में इहा ताक़त आहे जॾहिं बंदो हथ थो धोए न अल्लाह से हुनजे हथ जा गुनाह माफ़ थो करे जॾहिं बंदो गुरड़ी थो करे नक में पाणी थो विझे नबी ने फरमाया नक ई वात जा अल्लाह हुनजा गुनाह माफ़ थो करे ऐं बंदो खणी करे लप पाणी जे मुंहुं खे थो हणे नबी ने फरमाया अल्लाह से हुनजे चेहरे जा गुनाह माफ़ थो करे और अल्लाह जे पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिननि अंगूरनि हिननि अखियुनि जे पिंबड़नि जा तस्करा कया अल्लाह से इन्हनि जा गुनाह बि माफ़ थो करे सॼे वुज़ू जे हिकु हिकु उज़वे जो तज़किरो कंदे नबी ने फरमायो आख़िर में जे बंदो पैर थो धोए अल्लाह हिन पेरनि सां न जॾहिं कंहिं ग़लती जे कम ॾे गुनाह जे कम ॾे लड़ी वियो हूंदो अल्लाह इहे गुनाह माफ़ करे बल्कि पाण करीम फरमायो अल्लाह खां ॾिजी अल्लाह खां रब खे राज़ी करण लाइ पर हिकिड़ो माण्हू वुज़ू करे थो सगीरा गुनाह कबीरा गुनाह लाइ तौबा करे थो सगीरा कुझु ॿुधी वरितई कुझु ॾिसी वरितई कुझु सोचे वरितई
पान करीम ने फरमायो इन्हनि गुनाहनि खां ईअं धोती थो पवे जहिड़ो अम्मा जे पेटां हाणे ॼाओ नबी सी मूसा मां ख़ैर खाई चयो था न गलतियूं कुतायूं जेके रोज़ थियनि इहो थोटी वञे पुछाणो ई न थिए हिसाब ई न थिए अल्लाह जी नज़र में असांजी ज़िलत जो कारण बणिजे न मालिक परची पे अणघुरियूं माफ़ियूं ॾेई छॾे पर में वुज़ू कयो हे अल्लाह वुज़ू में ताक़त रखी आहे तव्हांजा नंढा नंढा सभु गुनाह ख़तम थी वेंदा टेप कढो पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी जे वुज़ू खां पोइ वारे 2 रकातनि जी ॻाल्हि कयो तहियतुल वुज़ू इन 2 रकातनि जी एॾी वॾी अहमियत हैसियत आहे जेकॾहिं हिकिड़ो माण्हू वुज़ू बि कये वरी वुज़ू खां पोइ वरी 2 रकातूं नमाज़ पढ़े नबी सी फरमायो इन 2 रकातनि जी इहा हैसियत आहे को पढ़े अल्लाह उन जा मारी सब गुनाह माफ़ करे अबू दाऊद शरीफ में हदीस आहे अबू दाऊद में किताब सलात में बाबू कराहियतल वसवसा में नबी जी फरमायो जे माण्हू वुज़ू कयो वरी 2 रकातूं नमाज़ पढ़े ठाहे ला यसहू फीहि मा तवज्जो सा ज़हन हेॾे होॾे न वियो पाण खे फरमायो ए वुज़ू खां पोइ जे 2 रकातूं पढ़ियो छो त रब त सखी आहे तो सब खां वॾो वहाब आहे अता करण वारो सब खां वॾो जुवाद आहे मेहरबान ॾियण वारो नबी जी फरमायो जेको माण्हू वुज़ू को 2 रकातूं नमाज़ पढ़े थो इन 2 रकातनि जी अहमियत इहा सचे दिल सां जंहिं पढ़ियो हो कर लॻू मां त क़दम मिन ज़ंबी उन जे माली जा सभु गुनाह धोपी नबी से मूंखे अवां गुनाह मुशरान जे तरीक़े दसींदे हिकिड़ो इहो बि तरीक़ो ॾिसो फर्ज़ निमाज़ सां खूब जुड़ी पओ हिकु त सम्झो फर्ज़ निमाज़ दीन जी बुनियाद आहे दीन जी असास आहे बुनियल इस्लाम अला खम्सिन शहादत अल्ला इलाहा इल्लल्लाह व अन्न मुहम्मद रसूलुल्लाह व इकामुस सलाह व ईताइज़ ज़कात पाक मोहम्मद करीम ने सलाम फरमाया दीन जो बुनियाद 5 शयुनि ते आहे उन्हनि 5 शयुनि में हिकिड़ी शइ नमाज़ आहे नमाज़ दीन जो बुनियाद आहे पर मैं जन्नत में जे वञणु चाहियो था न तॾहिं बि नमाज़ पढ़णी आहे फरमाया क़द अफ़लहल मुमिनून الذين هم في صلاتهم خاشعون والذين هم عن اللغو معرضون والذين هم للزكاة فاعلون والذين هم لفروجهم حافظون إلا على أزواجهم أو ما ملكت أيمانهم فإنهم غير ملومين فمن ابتغى وراء ذلك فأولئك هم العادون والذين هم لأماناتهم وعهدهم راعون والذين هم على صلواتهم يحافظون أولئك هم الوارثون الذين يرثون الفردوس هم فيها خالدون तकीक कामयाब थिया केर कामयाब थिया मोमिन कामयाब थिया रसी पेरी पेरी निशानी मोमिनन जी रसी अल्लज़ीना हम फी सलातिहिम खाशिऊन जो नमाज में वडी आजिज़िया वडी इंकसारिया रब जे साम्हूं जो बीठा वडे अदब सां वडे एहतराम सां हुननि जी बीहड़ी हुननि जो वजूद हुननि जा हथ पैर हुननि जा अज़ा हुननि जी बीह वडी अदब एहतराम ते क़ाइम आहे पेरी पेरी कामयाब माण्हुनि जी निशानी नमाज़ी बन पर नमाज़नि में वडी आजिज़ी अथनि वरी मालिक सी निशानी बयान फरमाए वरी आखिरी निशानी ख़बर अथव कहिड़ी बयान फरमाई कामयाब माण्हुनि जी जन्नती माण्हुनि जी पर वल्लज़ीन हुम अला सलवातिहिम युहाफ़िज़ून नमाज़नि जी वडी हिफ़ाज़त कंदा नमाज कने साया कोन कंदा पर इहे ई माण्हू अथव उलाइक हुमुल वारिसून हे वारिसन हे धणियन हे मालिकन को मौला छाजा अल्लज़ीन यरसूनल फिरदौस हुम फ़ीहा ख़ालिदून जन्नतुल फिरदौस जा मालिकन जन्नतुल फिरदौस जा धणी नमाज खोड़ फ़ाइदा पर फरमे इन नमाज जे उन खोड़ सारे फ़ाइदनि में हिकिड़ो फ़ाइदो इहो बि अथव हिन नमाज जे सदके बंदे जा गुनाह माफ़ था थियनि दुकान दफ्तर ते हेॾे होॾे अबरियूं खोड़ सारियूं ग़लतियूं थियूं पर नमाज जी ताक़त जी तसीर आहे इन जे सदके गुनाह धोपी पयो सही मुस्लिम में सही बुखारी में किताब मवाक़ीत सलाह एवं सां पाबंदो 5 नमाज़नि जो बयान पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहब से गुरन के मिसाल ॾिनो पाण फरमाए तो आमना के जे घर जॻह का नहर को वाटर पियो वहे ऐं माण्हू हुन में धणी 5 मरतबा राति ऐं ॾींहं में विझे तई पुछो नबी सी असहाब जी जमात ॾियो ख़बर भला न को राति ऐं ॾींहं में 5 चकर में नहर में विझे भला इन जे सम्झ का मिट्टी में बचंदी असहाब चयो साईं किथां बचंदी 5 मरतबा तो विझे मुर्गी कान बचंदी और नबी जी फरमायो इन जो मिसाल अथव नमाज़ जी दोस्ती नमाज़ आहे
जिन कहिड़ो तालुक मस्जिद सां या नमाज़ जो मस्जिद जो तालुक उनखे खोड़ सारा ख़ैर ॾियारे थो, पर हुन में हिकिड़ी शइ इहा भई हुन जूं ग़लतियूं बि धोपियो करो। नबी से मूंखे मांखे रग़बत ॾियारी, हे चाहियो था न हिते गुनाह माफ़ थिए, ये गुनाह सकरात जे मुंहं में न खणी वञूं, ये गुनाह पाण सां गॾु कब्र में न खणी वञूं, क़यामत में उथूं न ये गुनाह असां सां गॾु न हुजनि, मालिक माफ़ करे। इहे ॻाल्हियूं करे नबी से मूंखे मांखे रग़बत ॾियारी, पोइ मियां नमाज़ जी पाबंदी। नमाज में जिते ॿिया बि फ़ाइदा आहिनि उते इहे बि फ़ाइदा आहिनि। नमाज तव्हांजे गुनाहनि खे साफ़ करे। नबी जी फरमाया जेकॾहिं चाहियो था गुनाह माफ़ थी वञनि, दुनिया में रहो मरो, क़ब्र में क़यामत में रब जी रहमत तव्हांखे वॾपणा नसीब थियनि, जिते गुनाह तव्हांजे लाइ रुकावट जो कारण न बणजनि। नफ़िल नमाज़ पढ़ो, नफ़िल नमाज़ जिन महिल टेबल मिले नथा और शांत जो छा मिलंदे, वक़्त मिलियो थी देरी कोन थो करी कढी थो थी मां मोबाइल, हेॾा साल हलाई छा मिले, अदा फेसबुक कंदा सब पता यूट्यूब, तुमखे ईमान सां ॿुधा केतिरो अरसो गुज़रियो थी हलाए, अॼु थी वरियो छा थिए। जेॾी महिल मिले थो वक़्तु अड़ा सिधो होटल ते वेठो आहे, हिन दोस्त खे बि घुराए, हिन दोस्त खे बि घुराए, वरी कचहरी बि ॾे ख़बर सालनि जा सार होटलनि जो इन जो कुर्सियुनि ते इन बेडनि ते गुज़रे, वरियो छा। यकीन ॼाण वक़्त जो सिया असांजो दीन चए थो ओ मियां जेॾी महिल वक़्तु मिले न बरक़त नमाज़ पढ़, फ़ाइदो इहो अथई अल्लाह तुंहिंजा गुनाह माफ़ रब साईं इन नमाज जे सदके तुंहिंजूं ग़लतियूं कोताहियूं मालिक करी माफ़ करे करे। हदीस किताब सही बुखारी सही मुस्लिम में किताब सलात बाब फज़ल सुजूद में हे सब हदीसां दी नबी सीना साहब सबूरा। दुनिया में अमीर थियण जा मनसूबा तमाम घटि सोचूं, ही शइ दुनिया हू शइ यकीन ॼाणे, हे अखियूं अटकियल हुयूं आख़िरत ते, सुम्हंदे उथंदे जागदे खाईंदे पींदे हुननि जा इरादा आख़िरत खे संवारनि पिया। हुन साथियुनि मां हज़रत सोबान हिकिड़े ॾींहुं नबी सी वटि आया, अर्ज़ कंदा या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह जा नबी को अमल दसो, अख़बिरनी बिअमलिन युदखिलुनी अल जन्नह, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का नेकी दसो, को अमल दसो, अल्लाह जा हबीब वो जो अमल करे विझां त अल्लाह राज़ी थी पए, उन अमल जे सदके जन्नत में दाख़िल थी पा। पाक मोहम्मद करीम अलैहि सलाम फरमायो सोबान अलैका बिकसरत सुजूद, कसरत सां नफ़िली नमाज़ पढ़। सोबान जेॾी महिल वक़्तु मिले नमाज़ पढ़, जेॾी महिल वक़्तु मिले नमाज़ पढ़। ओ सोबान ने ॿिनि रकात नमाज़नि खे पढ़ंदो वञ पढ़ंदो वञ पढ़ंदो वञ, ज़ुबान ख़बर थी फ़ाइदो हिन जो कहिड़ो आहे, जन्नत त मिली वेंदी, अल्लाह जी रहमत त मिली वेंदी, पर फ़ाइदनि में नबी हिकिड़ो फ़ाइदो इहो ॿुधायो, सोबान पढ़ंदो वेंदे गुनाह धोपंदा वेंदे। 70 साल जो पोड़ो थियो आहे, 80 साल जो पोड़ो थियो आहे, 90 साल जो पोड़ो थियो आहे, का ख़बर कान्हे त मौत जो फ़रिश्तो केॾी महिल थो अचे। ख़बरदार पीढ़ी जा जवानी जा बचपन जा जेके गुनाह खुले थे पंहिंजे बद में गॾु कयो पियो घुमी जे चाहीं तो माफ़ थी थो वञे, जेॾी महिल वक़्तु मिले नमाज़ पढ़। इमाम अहमद बिन हंबल मुस्नद अहमद में सैयदना अबू दर ग़िफ़ारी जी हदीसनि में हिकिड़ी हदीस आंदी, हिकिड़ो ताबई सगोरो इमाम अहनफ बिन कैस अहिड़े ॾींहुं चयो वेठो ॾां बैतुल मक़दस में, हिकिड़े बुज़ुर्ग खे ॾिठमि वो आयो आहे बैतुल मक़दस में नफ़िल पियो पढ़े, सिंधी जा ठेठ लफ़्ज़ ॿुधाए पियो पढ़े पियो पढ़े पियो पढ़े। हज़रत अनस चए थो ऐं हैरान थी वियुसि केरु गुज़रे एॾा नफ़िल एॾा नफ़िल, आख़िर घर चले बीह रहे, हिन मां पुछां त सही केरु आहे एतिरा नफ़िल पियो पढ़े, ख़बर नहीं पढ़िया केतिरा में। नबी केस फरमाईंदा बैतुल मक़दस जो दरवाज़ो वठी बीह वियुसि, हे जे झूंडड़े पढ़ी पिण नमाज़, हे वांदो थी वञण लॻो। नबी केस अॻां फिरी आयो, पुछा छा झूना बुज़ुर्ग ॾे ख़बर, हेॾी सारी नमाज़ पढ़ी, हेॾा नफ़िल पढ़ी, 2 4 6 हलियो, झूना ॾे तो ख़बर तो केतिरा नफ़िल पढ़िया, ख़बर अथई धणी तोखे पाण खे ख़बर आहे पढ़ी घणा, वॾो सुवाल कई। पर यकीन ॼाणो अॻे माण्हू जेको जवाबु ॾिनो उन जवाब हनफ खे हैरान करे छॾियो। अॻे माण्हू जवाबु कहिड़ो ॾिनो, ओ जवान मूंखे ॻणण जी ज़रूरत कहिड़ी आहे, ॻुणण मां फ़ाइदो, 2 पढ़ियुमि 4 पढ़ियुमि 6 पढ़ियुमि पियो ॻणिया इन ॻणण मां फ़ाइदो मूंखे कहिड़ो आहे। जे जॾहिं पढ़िया त उन खे ख़बर आहे, मूंखे इन शइ जी ख़बर रखण जी ज़रूरत ई कान्हे का। हैरान थी वियो, कमाल जी ॻाल्हि कई।
हाँ वरी अॻियां उन झूठी हदीस पढ़ी उन जवान तो जो मूंखे ॾिठो कसरत सां नफ़िल पे पढ़े हिकिड़ो नफ़िल ॿियो नफ़िल टियों नफ़िल इन जे करे जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां ॿुधो पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया मा मिन मुस्लिमिन यस्जुदु लिल्लाहि सजदतन इल्ला रफ़अहुल्लाहु बिहा दरजा व हद्द अनहु बिहा खफिया। फरमाइंदा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जेको बंदो नमाज पढ़दो नवाफिल पढ़दो जेतिरा पढ़दो वेंदो रब जे दर ते उन जा दर्जा वधंदा वेंदा इज़्ज़तनि अज़मतनि में इज़ाफ़ा थींदा वेंदा ऐं ॿी ॻाल्हि मुंहिंजा गुनाह धोपंदा वेंदा। जवान हे जेको तुम मूंखे ॾिठई कसरत सां नफ़िल पे पढ़ में इन्हे आस ऐं उम्मीद सां रब राज़ी थींदो वञे रब जे दर ते दर्जा मिलंदा वञनि गुनाह धोपंदा वञनि। और नबी जे साहबी खे तो हैरान थी करे आख़िर पुछा के आहीं केरु आमर जो दे खबर पे तारीफ़ करा हाणे उन माण्हू तारीफ़ करायो जवाब ऐं अल्लाह जे रसूल जो सहाबी अबू ज़र ग़िफ़ारी जो असहाब सबूरा वक्त मिले नमाज वक्त मिले बरकातू नफ़े फ़ाइदो तुन गुनाह धोपी पंदा हे हेॾे होॾे जे बि कम में वेंदे यकीन ॼाण न मियां हे अञा हेॾो वबाल खयो पियो घुमी वेतर पंहिंजे वबाल में इज़ाफ़ो करे सियाणो थी समझदार थी हे जेको गुनाह जी बद गॾ पियो करे यकीन ॼाण वॾा वॾा सखारा ताक़त वारा हैसियत वारा फ़ाइदो गुनाह कंहिंखे बि कोन ॾिनो उहे मेली ॿेड़ियूं सभिनी जूं ॿोड़ियूं वॾा नाला वॾा खज़ाना वॾियूं ताक़तूं तबाह थिया छो त गॾु गुनाह हुया तू ये तो कर करे सियाणो थी वक्त मिले नबी करीम सलाम जन जी तालीम बरकतू नमाज पढ़ इन बरकत नमाज से अल्लाह तुझा गुनाह माफ कर। पाक मोहम्मद करीम सलाम तालीम ॾिनी तो चाहे गुनाह धोपी पवन तो जुम्मे जे ॾींहुं जुम्मे जी नमाज में चुस्त थी पव नमाज पढ़ो तो सब चुस्त थी पव अहिड़ो कमु कयूं ठाहे न कयूं तो ॿारणी थे हिन कम खे ठाहे कयो नबी सी फरमायो हे जुम्मे जी ताक़त आहे। सही मुस्लिम में किताबुल जुमा में बाबु फज़्ल मन इस्तमा एवं सब हदीस आली पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया वो माण्हू जेको जुम्मे जे ॾींहुं सवेल मस्जिद में आयो जल्दी मस्जिद में आयो इमाम अॻ में थी करे को नमाज़ पढ़दो रहियो नवाफ़िल पढ़दो रहियो सल्लल्लाहु मा कुदर जेतिरो टाइम मिलियो नमाज़ पढ़ी ॿ नफ़िल चार नफ़िल जेके पढ़ी पान खे फरमाने का वेही करे ख़ामोशी सां ख़ुतबो ॿुधई वॾे तवज्जो सां ख़ुतबो ॿुधी करे जुम्मे जी नमाज़ पढ़ियो जुम्मे जी नमाज़ पढ़ी करे मस्जिद में वञण लॻो पाक मोहम्मद करीम सलाम इरशाद फरमायो ग़ुफ़िर लहू बैनहू व बैनल जुमअति लुख़रा हे 8 ॾींहनि में जेके बि न गुनाह गॾु कया जुम्मे सभु गुनाह जा धोई छॾिया। जुम्मे जी नमाज़ के बि वक्त सां टाइम सां हे मिड़ई जुमो जुमो कोन्हे मियां कुरान में पूरी सूरत सूरह जुमा है मियां है जुम्मे जो मकाम अल्लाह तो मोमिनन के सॼे जुम्मे जी जिम्मेदारी याद जाए या अय्युहल्लज़ीना आमनू इज़ा नूदिया लिस्सलाह मिन यौमिल जुमुआ फज़अू इला ज़िक्रिल्लाह वज़रुल बैअ ज़ालिकुम खैरुल लकुम इन कुंतुम तालमून। जुम्मे में तवज्जो ॾींदा कयो टाइम सां ईंदा कयो पर में हे कम तव्हां कयो जुम्मे जे सदके तव्हां जे गुनाहनि खे बख़्शण हे अल्लाह जो कम आहे। नबी सी फरमायो पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तवज्जो ॾियारियो तो तहज्जुद जी नमाज़ पढ़ो तहज्जुद जा पाबंद हज़ार फ़ाइदा तहज्जुद तहज्जुद जे फ़ाइदनि में नबी जी फरमायो तहज्जुद जी सादत तहज्जुद पढ़ो न इहा तहज्जुद तव्हांजे कमनि जी इस्लाह करे। घणा माण्हू चवंदा यार मुंहिंजे सभु ख़ुतबा त ॾाढा ॿुधा फ़र्क़ु नथो पए यकीन तो तहज्जुद पढ़ उथी आधी रात जो अल्लाह के दर ते इल्तिजाम कर जिन के बार के वठी गस ॾेखारबो आहे तुंहिंजो रब तोखे ईअं राह रास नसीब पढ़ी तो ॾिस मुस्नद अहमद में हज़रत अबू हुरैरा जी हदीस में हिकिड़ी हदीस अचे हिकिड़ो माण्हू नबी सी वटि दाही आयो के माण्हू जे लाइ दाह खणी आयो साईं ओ जेको फलाणो तव्हांजो साथी आहे न साहबी उहो ॾाढो भलो आहे तहज्जुद बि पढ़े और अल्लाह के रसूल तहज्जुद पढ़ने के बावजूद कुछ कोताही था चढ़ा नबी सी हिकिड़ो ई जुमलो इरशाद फरमायो पर तहज्जुद पढ़े तो इन्नहु सयनहा तहज्जुद जी नमाज़ जे कमनि जी पाण ई इस्लाह कंदी नबी से कुछ भी कोन थियो न घुराए को हुक्म जारी कयो न को न्यापो नड़ो तहज्जुद पढ़े तो न ये तहज्जुद जी पढ़े इस्लाह करे और इसमें तो कुछ टाइम गुज़रे वो माण्हू सही थी
तहज्जुद की फजीलत पर रात में पोयो पर चिंता अदा आऊं तवां जो ने माशर में ना रहूं असी इम्तियाज ले हिते गड थिया से अज इम्तियाज ले हिते गड थायो अज इन हैसियत में खड़ी अज हिते आया अरे खुदा जा बंदा असी सब भिखारी फकीर अचो उते गड थूं जिथे अल्लाह इम्तियाज जना जी नबी ने फरमायो जने रात जो पोयो पर दींदोवान जहानन जो रब आसमानन अर्श अजीम ते जाजात मुस्तवियान व जमीनन वाले आसमान ते जी अल्लाह ऐलान कंदो वा आयो को माफी गुण वारो माफ कयास आयो को रोजी रिज़्क गुण वारो ने के रोजी रिज़्क दिया ये तहज्जुद जो पे वडी फजीलत आ पर इने फजीलतन मजा हिकड़ी फजीलत नबी से तहज्जुद जी हिया वदसी सुनन तिरमिज़ी में अरबाउ दहवात बाब दुआ नबी सल्लल्लाहु नबी सही जी दुआ जो बयान साहबी ज़ुबर फरमाया तो पाक मोहम्मद करीम अलैहि सलाम ने तहज्जुद जा ॿिया फ़ज़ाइल ॿुधाया ओदे पान करीम अलैहि सलाम ने तहज्जुद जी नमाज पढ़ो इहो फ़ाइदो ॿुधायो वो कफ़रतुल लिस्सय्यात पान फरमाया तहज्जुद पढ़ो तहज्जुद तव्हां जे गुनाहन खे माफ़ कराईंदी तव्हांजे राति में सुबुह शाम में जेकी ग़लतियूं कोताहियूं थियूं हे तहज्जुद में तासीर आहे हे रब तहज्जुद में ताक़त रखी छॾी आहे तव्हां तहज्जुद जी नमाज़ पढ़ो तहज्जुद जी नमाज़ तव्हांजे गुनाहनि खे धोई साफ़ कंदी नबी जी फरमाया जेकॾहिं गुनाहनि जी माफ़ी चाहियो था हफ़्ते में हिकिड़े चकर सलातो तस्बीह पढ़ंदा कयो हफ़्ते में नथा पढ़ी सघो महीने में पढ़ो साल में पढ़ो ज़िंदगी में पढ़ो पर पढ़ो सही हिकिड़े चौधे गुनाहन के माफ करने ले वही बेहतरीन शे अबू दाऊद शरीफ में किताब सलात में बाब सलात तस्वीर में एवं सबदी सांदी नबी सी इकरनी पंज चाचे अब्बास कचरी पा कर ओ चाचा जी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चाचा अज तो केड़ो कम दसा अज तो केड़ी इबादत दसा ए कर चाचा जेकन तू लिखी करे गुनाह कया हुंदा तने माफ थी वेंदई सरेआम कया हुंदई तने माफ थी वेंदई चाचा जेकन भुलजी करे कया हुंदी तने माफ थी वेंदई जानी वाणी कया हुंदी तने माफ थी वेंदई चाचा जेकन तो गुनाह वॾा कया हुंदा तने माफ थी वेंदई चाचा जेकन गुनाह तो नंढा कया हुंदा तने माफ थी वेंदई चाचा हे कम कर छा कया पाक मोहम्मद करीम अलैहि सलाम चाचा सलात तस्बीह पढ़ नमाज में भी तिलावत का को 15 मरतबा जो सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर चाचा से रुकू में वनी रुकू जी दुआ के बाद वरी 14 मरतबा सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर चाचा रुकू मां थी वरी जो सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर चाचा सजदे में वनी वरी जो तस्बीह पढ़ी करे दुआ पढ़ी करे वरी जो सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर 10 मरतबा जो सजदे मौत थी वरी 10 मरतबा जो सजदे में वरी वनी वरी 10 मरतबा जो वरी बे सजदे मौत थी वेही वरी 10 मरतबा जो हिकड़ी रकात में 75 मरतबा चैन रकातन में 300 मरतबा हो चाचा अब्बास जेकर हे कम करे तुझा रात जा गुनाह माफ थी वेंदा ॾींहं जा गुनाह माफ थी वेंदा जेके जानी वाणी कया हुंदी से भी माफ थी वेंदा जेके भुल चुक में कया हुंदी से भी माफ थी वेंदा जेके नंढा कया हुंदई से भी माफ थी वेंदई जेके वॾा थी वेंदई से भी माफ थी वेंदई जे पाक मोहम्मद करीम अलैहि को चाचे के रस कोन ॾिनो क़यामत ते मूंखे तव्हांखे नसीहत करिया गुनाह माफ कराइणा तो दे कम कयो 50 साल में थी गया गुनाह ही गुनाह ए कम कर पर मैं ये कम कर इन कमर में अल्लाह या तासीर रखी थी मालिक तुझा गुनाह माफ कर नमाज में आमीन चौंजे सुस्ती न कर घना नमाजी अज सुस्ती आ 50 नमाजी भी चान पर आमीन जो आवाज ही को नबी जी फरमायो अल्लाह के जुमलो रब तो सखी आ जे रब ॾियण ते अचे हिकड़े जुमले जे नतीजे रब छा जो बंदो सोचे भी कोन सके पर में आमीन खबर तो अल्लाह के केडी वणे थी से बुखारी में किताबुल अज़ान में बाबुल जहर बिन तामीन में नबी जी ने फरमाया इज़ा अमन अल इमाम फअमिन इमाम आमीन जो तवा आमीन जो फायदो फइन्नहु मन वाफक़ तमीनुहु तमीन अल मलाइका वफिर लहु मा तक़द्दम मिन ज़ंबि जगर तवा आमीन जे इमाम आमीन जे फरिश्ता आमीन तजवन ए को तवा जी आमीन जे फरिश्तन जे आमीन जो टेम मिली वियो अल्लाह तवा जा माली जा सब गुनाह माफ कर सुस्त न थियो आमीन जे मामले में चुस्त जो इन नंढड़े इस कंड में कौन लगे फायदो पर में अल्लाह तमाजा गुनाह माफ कर नमाज में जो ने इमाम जो समी अल्लाह लिमन हमीदा शौक सा हाजिर कल्बी सा हाजिर दिमागी सा
अॻियां चओ अल्लाहुम्मा रब्बना वलकल हम्द। माना चवनि जी ओ असांजा अल्लाह, ओ असांजा रब, वलकल हम्द, सब तारीफ़ूं तुंहिंजूं। मंगो जे नेक जज्बे सां चओ अदा हिकु सेकंड ॿ सेकंड लॻा, पर नबी से रग़बत पिया ॾियारनि, हिननि खे वक़्त खे न ॾिसो, लफ़्ज़नि जी जुमलनि खे न ॾिसो, ॾिसो इन ॻाल्हि खे त हेल अल्लाह खे केतिरो था वणनि, रब हिननि कलिमात चवण वारे खां राज़ी केतिरो थो थिए। नबी से फरमायो हदीस किताब से बुखारी में किताबुल अज़ान में बाब फज़ली अल्लाहुम्मा रब्बना वलकल हम्द। नबी फरमाया जेको इहो इमाम जे पोयां चवे थो बिस्मिल्लाह हमीद खां अल्लाह हुन जा मालिक सब गुनाह माफ़ थो करे। ही केॾा सोला कम नबी सी दसे, ही कम कयो, ही कम कयो। नमाज पढ़ो था न, घणा नमाज़ी वञी ॾिसो यकीन ॼाणो नमाज पढ़ी देरी कोन कंदा, मिंट में भड़को खाए हूंदा हला विया, अधु खां घणी मस्जिद सलाम खां पोइ ख़ाली थी वई, को हेॾे वियो को हेॾे वियो, सभु था चवनि तकड़ा आहियो, ओ ख़ुदा जा बंदा। नबी सी हिते तालीम ॾिनी 2 मिंट वेह, हे कुझु कम ॿिया बि कनि, हेॾो दो ॿियो बि पढ़, फ़ाइदो अड़े हे 2-3 मिंटनि जो फ़ाइदो इहो थी तुंहिंजा माज़ी जा सभु गुनाह धोपी पवंदा। हदीस मुस्लिम शरीफ में किताब सलात में किताबुल मसाजिद में बाब इस्तिहबाब ज़िक्र में पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम ने जा फरमाया जॾहिं बंदो नमाज पढ़ी करे मस्जिद में वेही वेंदो आहे, रग़बत बि मूंखे तव्हांखे ॾियारी वञे, हो बंदा सियाणो थी समझदार थी, हे नमाज़ूं पढ़ी जल्दी ट्रिप ॾी वञण जे बजाए 2 मिंट वेह, अञा तुंहिंजे मस्जिद में करण जा कुझु कम आहिनि, अञा पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम तोखे ॿियनि कुझु कमनि जी रग़बत ॾियारी न पिया। बाज़र में जे नमाज़ खां बाद में ते वेठे वेठे 33 मरतबा चयो सुभान अल्लाह, 33 मरतबा चयो अल्हम्दुलिल्लाह, 33 मरतबा चयो अल्लाहु अकबर, हिकु दफ़ो पिया चयो ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु लहुल मुल्कु व लहुल हम्द व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। ये समझो 2 मिंट मस लगा, 3 मिंट मस लगा, पर पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम ने इरशाद फरमायो, पाक फरमाए जे 100 कलिमात मुकम्मल कया गुफिर लहु मा तक़द्दम मिन ज़ंबी, अल्लाह ने जा मादी जा सब गुनाह माफ करे छॾिया। रग़बत भी जारी वञे, पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जन मूंखे तव्हांखे रग़बत जारी, पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम खे तव्हांखे शौक़ जारियो जे अल्लाह पैसो ॾिनो अथव हज कयो, थोरो त हैसियत वारा न हज में सुस्ती न कयो। घणा माण्हू आहिनि हैसियत त आहे, हज हिनखे लागू बि थिए थो पर न पियो करे, अल्ले केतिरा साल थी विया पर हज ने संभरणी न कयो। ओ अल्लाह जा बंदा, ज़िंदगी ते को ज़िंदगी जो पतो कोन्हे, हज तो ते फर्ज़ आहे, तोखे न सुभाणे मौत आई तो ते हज फर्ज़ तो कयो ई कोन को, माण्हू वॾी सुस्ती था कनि, या तूं अॼु सिहतमंद आहे जवान आहे, कहिड़ी ख़बर सुभाणे तोखे सिहत हुजे न हुजे। जवानी में कर हज वॾो महिनत वारो कमु आहे, हिकु त फर्ज़ वॾो थी, तो ख़बर थी हज जा फ़ाइदा कहिड़ा आहिनि। सही बुखारी पढ़ो, किताबुल मनासिक पढ़ो, बाब फज़लिल हज्जिल मबरूर, पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम हैसियत वारे माण्हुनि खे शौक़ ॾियारियो, ज़ौक़ ॾियारियो, रग़बत ॾियारी। हज जा ॿियो बि खोड़ सारा फ़ाइदा, पर हिकिड़ो हज जो कमु इहो आहे, पाण फरमाईंदा जे माण्हू हज कयो जी शरीयत ॾसियो ईअं हज कयो, हज करे पंहिंजे माग मोटी आयो कई यौमिन वलदतहु उम्मुहु, पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम इरशाद फरमाया गुनाह ईअं थो पी आहे जो अम्मा जे पेटां अॼु जा हुआ। हिकिड़ो चईंदो गुनाह माफ़ थियनि, हिन साल ख़बरी पओ हज ले रवानो थी, सची गुनाहनि खां तौबा करे हज करे आ, रब ते रखी रब खे राज़ी करण वारा कम करे आ, इंशाअल्लाह हे हज जी ताक़ती तसीर आहे, तुंहिंजा मादी जा सभु गुनाह धोपी वेंदा। जे मियां चाहींदो त मुंहिंजा गुनाह धोपी कोन, पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम फरमायो बार बार नफली हज कर, बार बार नफली उमरा कर। हदीस किताब सुनत तिरमिज़ी में अब्वाबुल हज में या सब बाब कहन के हज सवाब जो बयान, नबी सी फरमायो ताबिउल हज वल उमरा, हज उमरा प्या कयो, अल्लाह पैसो ॾे बार बार हज कयो, हिन मुल्क घुमण जो हिन मुल्क घुमण छॾ हज वञी कर, वरी उमरो कर। नबी सी फरमायो हे जेके माण्हू बार बार हज उमरो था कनि, इन जो मिसाल ईअं अथव जे भट्ठी में लोह खे विझूं था न, जेकी मेर मट उन जे मथां आहे न, इहा भट्ठी मिंटनि में धोयो उन खे साफ़ कयो। हज जी ताक़त आहे, उमरे जी ताक़त आहे, अल्लाह जे पाक घर हरम जी ज़ियारत, उते जा तवाफ, उते हाज़िरियूं, पर मेरे में ताक़त आहे जे भट्ठी में लोह सफ़ा धोपियो, सोन धोपियो, साफ़ जो वञे, इहा हज उमिरि तोखे गुनाह खां धोई साफ़।
काफ़ी माण्हू वरी चवंदा अदा मुंहिंजे साहिब रोज़ रोज़ हज रोज़ रोज़ उमिरो हिते बि करण जा खोड़ सारा कम। इहा ॻाल्हि बि हिकिड़े हद ते सही आहे। हर कम जी पंहिंजी अहमियत आहे, हर कम जी पंहिंजी हैसियत आहे, हर हज जी वक़्त मौक़े महल जे हिसाब सां फज़ीलत आहे। तोखे को वरी मुर्ब नज़र आयो तो इंसान हज ते न वञी सघे न तो हिन जी मदद कयो, इंशाअल्लाह हज खां घणो तोखे सवाब मिलंदो। इरादो तुंहिंजो उमिरे जो हो, खोड़ उमरा कया, पर समरी पे हेॾे ॾिठई हे बीमार हे मोहताज आहे, हे मिस्कीन आहे, हे यतीम आहे, ही बेयारो मददगार। तो हिन वारे जो हेॾे तवजो कई, इंशाअल्लाह अल्लाह तोखे नफ़ली उमिरे खां वधीक सवाब ॾींदो। पर हिन शइ जी अहमियत नबी जी फरमायो बार बार कयो, हज बार बार कयो, उमरो बार बार कयो, तौबा कसरत सां कयो। बल्कि तौबा में त इहा ताक़त आहे, ही जेके बि कम ॾिसंदव न अक्सर ही उहे कम आहे जिन सां सगीरा गुनाह माफ़ था थियनि, नंढा नंढा गुनाह। पर मैं तौबा में ताक़त आहे, तौबा में ताज़ीर आहे। ॿिए बि मसइलो विछायो, अल्लाह सां गुफ़्तगू कयो। राजनि जे साम्हूं हथ था ॿधो, बंदनि जे साम्हूं हथ न ॿधो, हथ पंहिंजे अल्लाह जे साम्हूं ॿधो। अॼु पंहिंजे रब जे साम्हूं हथ ॿधी करे सजदे में किरी पओ। अल्लाह हे वार छा थी विया, जवानी खां गुनाह शुरू कया, पोड़ो थी वियो आहे। रब जो कुरान थो ॾसे, पाक मोहम्मद करीम सलाम जो फरमान थो ॾसे, अॼु रब जे साम्हूं सजदा रे थी करे सची पंहिंजे रब सां तौबा कर, पंहिंजे रब सां सचो वाइदो कर। अल्लाह हाणे कॾहिं तोखे नाराज़ करण का वारा कम कोन कंदमि, कि सचे जज़्बे सां तूं अल्लाह जे दर ते तौबा कर। पर मेरे तौबा जी इहा ताक़ती तसीर आहे, सगीरा तो सगीरा, पर तुंहिंजा कबीरा गुनाह बि धोपी ॾींदा। या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा असा रब्बुकुम युकफ्फिर अन्कुम सय्यिआतिकुम। अल्लाह फरमाए तो मोमिनो तौबा कयो, पर लफ्ज़ी तौबा न, जुमलन वारी तौबा न, सच्ची तौबा कयो। पर में सच्ची तौबा जो फ़ाइदो इहो आहे त अल्लाह जे दर ते सच्ची तौबा कयो। असा रब्बुकुम युकफ्फिर अन्कुम सय्यिआतिकुम, अल्लाह तव्हांजा मादी जा नंढा वॾा सगीरा कबीरा सभु गुनाह धोई छॾींदो। इल्ला मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहन फउलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात फकान अल्लाहु गफूरर रहीमा। दुर्वजन सच्चे दिल सां ईमान आ, सच्चे दिल सां रब ॾे रुजू कयूं, सच्चे दिल सां पंहिंजे रब जे दर ते 60 साल 70 साल 80 साल जा गुनाह थी पोइ मोटी पंहिंजे रब जे दर ते आ, तौबा कर। यकीन ॼाणे ने गुनाह जी हालत में जे जेरो आहे तॾहिं बि सम्झ अल्लाह जो अज़ाब तुंहिंजो मुंतज़िर थई। जे आए सुभाणे मौत इन हालत में, यकीन ॼाण मौत वॾो सख़्तु अथई। वञी करे इन हालत में मिट मार तोखे क़बर में छॾे आया, यादि रखजां क़बर जा मामला वॾा सख़्तु अथई। इन गुनाहनि जे हूंदे जेकर मशर जे मैदान में उथी आए, यादि रखजां मामला वॾा सख़्तु अथई। हे मीज़ान जा मामला, हे पुलसरात जा मामला, हे सईर जा मामला, हे सकर जा मामला, हे जहन्नम जा मामला, यकीन ॼाण मामला ॾाढा ॾुखिया अथई। वक़्तु अथई अॼु पंहिंजे रब जे दर ते मोटी आहे, पर में जेके रब जे दर ते मोटी सची तौबा था कनि, तौबा जी ताक़ती तासीर आहे। मादी जा रब इन्हनि जा सभु गुनाह माफ़ थो करे। इस्तिग़फ़ार कयो, माफ़ी करो, पर में हे इस्तिग़फ़ार जी ताक़त आहे। अल्लाह तव्हांखे गुनाह माफ़ करे। ओ मुंहिंजा करीम रब मूंखे माफ़ कर। अल्लाहुम्मा ग़फ़िरली, अल्लाहुम्मा ग़फ़िरली, अल्लाहुम्मा ग़फ़िरली, अल्लाहुम्मा ग़फ़िरली, अस्तग़फ़िरुल्लाह, अस्तग़फ़िरुल्लाह। तो पंहिंजे रब खां माफ़ी जो तलबगार आहे। नबी जी एडी माफ़ी घुरदा, असां गुरंदा कि वेठे वेठे नबी जी इस्तिग़फ़ार जा जुमला शुरू कंदा, रब्बिग़फिर व तुब अलैहि इन्नका अंत तव्वाबुल गफ़ूर। ए नबीअनि जो इमाम चमड़ शुरू थो थिए, साहब जदों ॻणणु शुरू थो कया, हे ॻणिया पियो। यकीन ॼाणियो 100 खां वधीक मरतबा नबी जी चंदा पिया वञनि। हिकु पियो चवे नबी सही, अल्लाह फतहना लक फतहन मुबीना लियग़फिर लक अल्लाहु मा तक़द्दम मिन ज़ंबिक व मा तख़रो। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांजा अॻियां पोयां सभु मामला माफ़ करे छॾिया। ईअं खणी चओ त बख़्शिल बख़्शाइल ज़ात उहा एॾा वॾा मर्तबा रब खां माफ़ी थी घुरे, इस्तिग़फ़ार थी करे। छो कमु वॾो भलो, पर में हे कमु बि कयो कसरत सां पंहिंजे अल्लाह खां माफ़ी घुरो। फक़ुल तस्तग़फ़िरू रब्बकुम इन्नहु कान गफ़्फ़ारा। रब खां माफ़ी घुरो, इन फ़ाइदो कहिड़ो अथव? अल्लाह तव्हांजा गुनाह माफ़ करे। आख़िरी ॻाल्हि पेश कर, घड़ी ॾिसंदो त वक़्त जो को ॾिसियो न उहो उन खां वक़्तु निकिरी वियो। आख़िरी ॻाल्हि पेश करे पंहिंजी गुफ़्तगू ख़तमु कया। नेकियूं करियो। अल्लाह हयाती ॾिनी असांखे छा जे लाइ? ओ यकीन ॼाण ऐं कहिड़ी फतवा ॼाण, तव्हां कहिड़ी फतवा ॾियो। हे जे ठाहियो आहे उहो पाण ख़बर अथव कहिड़ी फतवा थो ॾिए।
वमा खलक़तुल जिन्न वल इंसा इल्ला लियअबुदून, असां जिन्ननि खे इंसान खे ठाही पंहिंजी इबादत लिया। अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। ज़िंदगी मौत राज जमन प्यार राज मरण प्यार, जेको मारे थो जेको ज़िंदगी ॾे थो, चए थो ए सिलसिलो मूं इन जे करे जोड़ियो आहे रुॻो तव्हां गॾु ॾिसां त केरु थो भला कम करे। जेको भला कम कंदो वेंदो इज़त में इज़ाफ़ो ईंदो वेंदो, जेको गुनाहनि जा कम कंदो वेंदो उन इज़त में कमी ईंदी वेंदी। पर मैं सभ खां वॾो जेको तव्हांजी हयाती जो मक़सदु आहे, हे तव्हां जेके ॿिया मक़ासिद जोड़िया आहिनि तव्हांजा हूंदा, तव्हांजे रब जा कोन्हनि। जहाननि जे रब सभ खां वॾो ज़िंदगी जो मक़सदु थियो आहे रब जे दर्जी बान पी ग़ुलामी इबादत अज़कार। पर मैं नेकी जी या ताक़त रब राज़ी थी पवंदो, अल्लाह रहमत बरकत मोहब्बत सभु शइ नसीब थी। नबी सी फरमाईंदा हा हदीस किताब सही मुस्लिम में किताब ज़िक्र व दुआ बाब फज़ल इज्तिमा, नबी सी फरमायो जेको न नेकी में कोई ते आहे उन खे ॿी का शइ फ़ाइदो कान्हे। वॾो हसब अथसि नसब अथसि पैसो अथसि न न न बाबा इन शयुनि खे अलाह कोन थो पुछे। अलाह वटि मियां इहे शयूं कोन थियूं अहमियत रखनि। रब वटि तव्हांजी दुनिया आख़िरत में अलाह जे दर ते जा शइ अहमियत रखे आमद इबादत। पर मैं तव्हांखे ज़िंदगी जो मक़सदु चए खपे न अलाह जी बात छॾियो केतिरा और मक़ासिद में हिकिड़ो इहो बि अज़ीम फ़ाइदो आहे। पर मैं नेकियूं कयो, नेकियुनि जी ताक़त अथव, नेकियुनि सां गुनाह माफ़ थी। नमाज़ ज़ाया न कयो, तिलावत ज़ाया न कयो, ज़िक्र फ़िक्र जा मौक़ा ज़ाया न कयो, हल देव पर अल्लाह अल्लाह कयो। पर में फ़ाइदो जेके नेकियूं कंदा अल्लाह फरमाए थो इन्नल हसनात युज़हिबुन सय्यात ज़ालिक ज़िक्रा लिज़ाकिरीन। और फरमाए नेकियूं करण सां इंसान जा गुनाह धो पियो करणो। बल्कि किजात रब्बी फरमायो जो बदलुल्लाहु सय्यातिहिम हसनात, तो सच्ची तौबा कयो, गुनाहनि खे छॾियो, नेकियुनि में लॻी वञो, अल्लाह तव्हांजे माज़ी जे गुनाहनि खे बि नेकियुनि में तब्दील कंदो। कि तुम मौज़ू वॾो तवील आहे, वो सिर्फ़ चंद ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं ज़िक्र कयूं आहिनि। हे ॻाल्हियूं मुंहिंजे लाइ अव्हां जे लाइ असां मिड़नी ले आहे। यकीन ॼाण असांजा वॾा अॼु कोन, केतिरा ही मस्जिद जा नमाज़ी हूंदा अॼु कोन, केतिरा असांजा नमाज़ी हूंदा जेके अॻी ईद ते तो हुआ पर हिन ईद ते कोन, अॻे रमज़ान में तो हुआ पर हिन रमज़ान में कोन, अॻे साल जॾहिं रमज़ान खां पोइ वारो जुमो आहे उन ते हुआ अॼु कोन। हे वक़्तु गुज़रे पियो, आसे आसे जी वण में ॾिठो न अॼु हिकिड़ो ॿेर किरो, ॿिए ॾींहुं ॿियो ॿेर किरो, सीज़न पूरी थी हिकिड़ो वण में ॿेर पड़े। हिकिड़ो वक़्तु अहिड़ो वेंदो 50 साल चओ 60 70 80 साल चओ हे मस्जिद हूंदी, हे हेठि बि हूंदी लेडीज़ हाल बि हूंदो, पर 70 80 साल खां पोइ शायदि असां मां को बि न हुजे, हर को पंहिंजी बारी हलियो वियो। पर साण पई आहे त जेके मुंहिंजूं ग़लतियूं अचो ग़लतियूं माफ़ करे। केरु आहे यार जेको अलाह खे हिसाब ॾे? असीं दुनिया जी अदालतनि में हिसाब ख़ुदा ॾेई सघूं, अलाह खे हिसाब केरु ॾींदो? हिकिड़ो ई हल आहे। अचो ही जेके कम अल्लाह जे पाक नबी पाक मोहम्मद करीम सलाम दसिया इहे कम कयो, अल्लाह तव्हांजा गुनाह माफ़ कयो। अचो ऐं तव्हां इन्हनि कमनि सां चंबड़ी पओ, बल्कि सॼे दीन सां चंबड़ी पओ, अल्लाह जी दीन अल्लाह जी रज़ा जी राह सां जुड़ी पओ, रब खे राज़ी करण वारा कम कयूं, उन खे पंहिंजे बाह मिली मददगार बणायूं। इंशाअल्लाह इन मुख़्तसर ज़िंदगी में जेकॾहिं मूं ऐं तव्हां रब जो सहारो हासिल करे वरितो, यकीन ॼाण सम्झ मक़सद मिली, जिनके अल्लाह जो सहारो नसीब कयो उहे हिते बि कामयाब है, उहे हुते बि कामयाब है। अल्लाह खां सवाल आहे मुंहिंजो तव्हांजो धणी हे जेके नसीहतूं असां हिक ॿिए खे कयूं अल्लाह क़बूल बि करे, अल्लाह पाक जे नसीहतनि ते गौर वीचार जी तौफ़ीक़ बि ॾे ऐं पंहिंजी इस्लाह जी तौफ़ीक़ बि ॾे ऐं पंहिंजो पाण खे बदिलाइण जी तौफ़ीक़ ॾे, मोमिन बणजण जी तौफ़ीक़ ॾे, मुख़लिस बणजण जी तौफ़ीक़ ॾे, दीनदार बणजण जी तौफ़ीक़ ॾे। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।